प्रोग्राम इलेक्शन सेल में हाज़िर थियो आहियां पंहिंजो मेज़बान फरमान सुमरो। नाज़रीन, अॼु असां प्रोग्राम में पंहिंजे मोअज़्ज़ज़ महिमान जिन खे दावत ॾिनी आहे उनमें सैयद असगर अली शाह जिलानी साहब जेको म्यूनिसिपल कमेटी जो गुड़ चेयरमैन पिणु रहियो आहे ऐं सियासी हवाले संभाल सरदारनि जो अहम इतिहादी पिणु रहियो आहे, साईं खे भलीकार चवंदा। उनखां अलावा असांजो सीनियर सहाफ़ी घोटकी 91 रेडियो FM जो स्टेशन मैनेजर ऐं सीनियर साहिब सैयद गज़नफ़र बुखारी साहब भी असांजे स्टूडियोस में मौजूदु आहिनि। साईं जन खे भी भलीकार चवंदासीं। साईं असगर शाह कुछ ॾींहं पहिरियां पीपल्स पार्टी जो को चेयरमैन ऐं अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी खानगढ़ में मर सरदार मोटायो मांझाने में शिरकत कई। उन दौरान पीपल्स पार्टी तकरीबन क़यादत भी मौजूद हुई। उन ॾींहुं खां हिकु भेरो वरी मर सरदार पीपल्स पार्टी जो हिसो बणिजी विया आहिनि। छा सम्झो त मर सरदार पीपल्स पार्टी में शमूलियत जे लाइ पंहिंजे इतिहादनि जा सलाह मशवरा कया हुआ ऐं कहिड़नि शर्तनि ते हू पीपल्स पार्टी जो हिसो बणिया? फरमान भाई, तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे स्टूडियो में दावत ॾिनी। मार सरदार पंहिंजे इतिहादनि सां, पंहिंजे दोस्तनि सां सियासी मुशावरत कंदा रहंदा आहिनि। इन सिलसिले में भी तक़रीबन सभिनी यूनियन कौंसिल सतह ताईं सभिनी ज़िम्मेदार जेतिरा भी मार ग्रुप में हुया उन सभिनी सां उन्हनि जी सलाह मशवरो जो होमवर्क मुकमल थी करे ऐं तव्हां मीडिया जे ज़रिए भी मालूम कंदा हूंदो त मार सरदार पीपल्स पार्टी सां ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि, जेके आसिफ अली ज़रदारी साहब जी खानगढ़ पुॼण ते इहे मुकमल थी वई। पीपल्स पार्टी में शमूलियत जा जेके असरात आहिनि त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत वॾी ज़ीरक पाकिस्तान जी सियासत में हुनजो वॾो किरदारु आहे, कलीदी किरदारु आहे। हिन कलीदी किरदार में ज़ाहिर आहे हुननि सखर ऐं शिकारपुर ऐं घोटकी जी 3 ज़िलनि जी सियासत खे सम्झो ऐं पीपल पार्टी लाइ भी आसान थी वियो ऐं मार सरदारनि ऐं उन्हनि जे संगतनि लाइ भी आसान थी वियो त पीपल्स पार्टी में मार सरदार शामिल थी विया ऐं पीपल्स पार्टी जा ही सखर ऐं शिकारपुर घोटकी में मुक़ाबिला ई न रहिया। ही तक़रीबन सीटां थींदियूं त बिना मुक़ाबले जे कॾहिं न थियूं, तॾहिं भी नाले मात्र जेको आहे उहो इलेक्शन ई माना पोलिंगूं थींदियूं। यकीनन पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कामयाबी आहे। सर, मर सरदारनि जी पीपल्स पार्टी में अचण बाद मां सम्झां थो त तक़रीबन घोटकी ज़िले जी सियासी किरी पीपल्स पार्टी में शामिल थी चुकी आहे। बाक़ी कुछ हिकु ॿिनि शख़्सियतुनि खां सवाइ छा सम्झो था ज़िले जे ॿिनि क़ौमी तकनि ऐं सूबाई सीटुनि खे कीअं एडजस्ट कयो वेंदो, या वरी अॻु में जेके इक़्तिदार जा मज़ा माणे चुका आहिनि उन्हनि खे फ़िलहालु घर विहारे वेंदो? इहे त हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत ऐं इलेक्शन सेल जेको हुनजो क़ाइमु थियलु आहे उन में असांजे ज़िले घोटकी मां जाम महताब ख़ान ॾहर भी उन इलेक्शन कमेटी में शामिल आहे, जेकी नॉमिनेशन पेपर इलेक्शन टिकटूं इशू कंदियूं ऐं उन टिकट इशू थियण खां बाद में नॉमिनेशन पेपर दाख़िल थींदा। इन में का अहिड़ी का दिक़त कोन थींदी ऐं मार सरदारनि खे ऑलरेडी घोटकी PSB जेकी आहे सरदार राजा ख़ान जेको पीपल्स पार्टी जी तरफ़ां कैंडिडेट उहो अॻु में भी आहे, हाणे बि उहो थींदो। क़ौमी असेंबली जे अॻु में सरदार मोहम्मद बे ख़ान मार हुयो, हाणे उन्हनि जो मसइलो आहे त उहो क़ौमी असेंबली ते बीहे था या खानगढ़ वारी सरदार अलीगौर ख़ान जो हुते MP हो हुन ते बीहनि था। इहो मार सरदार पाण में फ़ैसिलो करे वठंदा, पर मूंखे इहा ख़बर आहे त इम्कान इहो ई आहे त इन ते सरदार अलीगौर ख़ान ईंदो। मर सरदारनि जे पीपल्स पार्टी में अचण सां ज़िले जी अवाम खे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? यकीनन पाकिस्तान पीपल्स पार्टी में माण्हुनि जे मसइलनि खे हल करण जे लाइ शामिल थिया आहिनि। मार सरदार जॾहिं भी पावर में हूंदा आहिनि इहे सभई शयूं जेके तव्हांखे कैडेट कॉलेज जे सूरत में नज़र अचनि थियूं, वर्चुअल यूनिवर्सिटी जे सूरत में अचनि थियूं, शाह लतीफ़ जी कैंपस जी सूरत में नज़र अचनि थियूं, या जेको आहे कैडेट कॉलेज आहे, या सर्किट हाउस आहिनि, या जेके बस टर्मिनल आहिनि, पार्क आहिनि,
इहे सभु मरून महिनत जेके आहिनि सरदार अलीगोर ख़ान ऐं सरदार राजा ख़ान जे ऐं सरदार मरहूम अलीमोहन ख़ान जे माना महिरबानी सां ऐं उन्हनि जे बिना अवामी मुतालबे जे इहे सभु शयूं पूरी करे चुका आहिनि। बाक़ी बि जेको आहे जेकॾहिं मौक़ो मिलंदो त मार सरदार डेवलपमेंट कराईंदा आहिनि, तालीमी इदारा ठाहिया अथऊं। मां त चवंदुमि अवाइली ज़माने में जेको DC स्कूल आहे, जेको इहो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो नालो डिस्ट्रिक्ट काउंसिल स्कूल, इहो सरदार ग़ुलाम अहमद ख़ान मार ई घोटकी खे ठाराइणो ऐं उन वक़्तु कमशरी खैरपुर हुई। त इहो पहिरियों हाई स्कूल असांजी घोटकी तालुके खे जेको मिलियो आहे उहो बि मार सरदारनि जे महिरबानी सां या उनजी कावशनि सां या उनजे ताउन सां मिलियो आहे। हिकिड़ो साल साईं गज़नफर बुखारी तव्हां तव्हांजा पंहिंजा पुराणा सीनियर सहाफ़ी बि आहियो ऐं पूरे शहर त छा पूरे ज़िले ते तव्हां नज़र पिया रखो, छा सम्झो था पीपुल्स पार्टी एतिरा कमु कराया आहिनि अवामी भलाई जा जो उनजी टिकट ते को बीहे त उन खे हिकु आम माण्हू वञी करे वोट ॾेई अचे, या मर सरदार पंहिंजी सियासी लेवल ते ही वोट जेके आहिनि वठंदा? फरमान साहब महिरबानी अवां जी, ही जेका सियासी गेम आहे हिते जेकॾहिं डिस्ट्रिक्ट घोटकी खे ॾिठो वञे त शुरू खां वठी हिन वक़्त ताईं सरदार ग़ुलाम अहमद ख़ान जी सियासत खां वेंदे हिन महिल अलीगोर ख़ान जे PP में वञण ताईं, जीअं साईं असगर शाह ॿुधायो त DC स्कूल समेत जेतिरा बि प्रोजेक्ट्स आहिनि उहे महर सरदारनि जे मरहूने मिनत आहिनि। पर हक़ीक़त इहा आहे त पीपल्स पार्टी जो जेको वोट बैंक आहे उहो अलॻि हिकिड़ी हैसियत रखे थो। बेनज़ीर इनकम सपोर्ट जा प्रोग्राम, बेनज़ीर जो जेको माण्हुनि जे लाइ शहीद भुट्टो कार्ड या जेके पीपल्स पार्टी अवाम खे ख़ासि तौर ते बेवा औरतुनि ऐं शागिर्दनि जे वज़ीफ़नि जे तौर ते या BBSYDP जा जेके प्रोग्राम आहिनि या PP जा जेके सना सुका कम जेके अव्हांखे असांखे घटि नज़र अचनि था, पर इन्हनि जो आम माण्हूअ ते हिकिड़ो वॾो असरु आहे। जॾहिं बि असां वोटनि में पोलिंग्स ते वेंदा आहियूं या असां आमतौर ते माण्हू खां पुछंदा आहियूं त औरतुनि जो ईअं सम्झो त 80% खां वधीक जेको रेशो आहे उहो हिन महिल बि बेनज़ीर खे वोट ॾियण जे लाइ आतो हूंदो आहे। भली केर बि उन टिकट सां गॾु बीहजी वञे त पीपल्स पार्टीअ जो हिकिड़ो अलॻि सां वोट बैंक आहे ई आहे। उन खां पोइ जेका सियासी लेवल आहे महर बरादरान जी, उन खे जेकॾहिं नज़र में रखिजे त हिकिड़ो बहितरीनु क़िस्म जो वोट बैंक आहे। मुखालफ़त में हूंदे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे साम्हूं बीहण जे बावजूदि बि, जीअं बल्दियाती इलेक्शन में तव्हां ॾिठो त हिकिड़ो बहितरीनु क़िस्म जो रिज़ल्ट महर बरादरान या उन्हनि जा जेके उन सां लाॻापियल जेके बि सियासी माण्हू हुआ उन्हनि हिकिड़ो बहितरीनु क़िस्म जो वोट बैंक उन्हनि असांखे वठी ॾेखारियो। बल्दियाती इलेक्शन में तोड़े जो हुकूमत जेका आहे उहा पीपल्स पार्टी जी हुई, तंहिं हूंदे बि मुखालफ़त में हूंदे महर बरादरान एतिरा सारा वोट खयां। हिकु पासे सरदार राजा ख़ान खां कंहिं दोस्त सवाल पे कयो ज़रदारी साहिब वारे प्रोग्राम में, त उन चयो त मां त पीपल्स पार्टी छॾी कोन्हे। सो उहो कंहिं न कंहिं नमूने सां पीपल्स पार्टीअ सां सलाड़ियल रहियो ऐं इन सॼे दौर में उन जूं काविशूं जेके कमकार आहिनि उहे थोरे जो घटि रहिया, पर तंहिं हूंदे बि उन पीपल्स पार्टी खे छॾियो कोन हुयो। सो मां सम्झां थो त पीपल्स पार्टी ऐं महर बरादरान जेकॾहिं ॿई गॾिजी इलेक्शन में बीहनि था त बीठा आहिनि, बल्कि साम्हूं ज़ाहिर आहे त इन्हनि जो हिकिड़ो बहितरीनु क़िस्म जो रिज़ल्ट ईंदो ऐं ईअं सम्झो त नाक़ाबिले शिकस्त रिज़ल्ट हूंदो। तोड़े जो उन्हनि जे लाइ मुखालफ़त में खोड़ सारा माण्हू जेके आहिनि उहे परसाइनि पिया। असां ॾिसूं पिया त पीपल्स पार्टीअ मंझां ई कुझु उन्हनि जा जेके अॻूणा साथी आहे, जीअं हाणे जाम सैफुल्ला ख़ान धारे जो नालो सर फ़हरिस्त आहे, जेको हिन महिल उन पीपल्स पार्टी जे साम्हूं बीहण जे लाइ मुकमल तौर ते तयारु आहे ऐं उन जूं सरगर्मियूं बि नज़र अचनि पियूं। ऐं उन सां गॾोगॾु सरदार अलीगोर ख़ान महर सां जेके GDA जे प्लेटफॉर्म तां साथी गॾु आहे, उहे बि ज़रदारी साहिब जे इन जलसे में उन सां गॾु नज़र कोन आया। त इन जो मतिलबु इहो आहे त हिकिड़ी PP मुखालिफ़ लाबी जेका आहे उहा असां मां ईंदी ज़रूरु। हुन जो रिज़ल्ट त ॿुधाइनि था वक़्त खां अॻु में आहे, पर मसइला पैदा बहरहाल थींदा इलेक्शन में। साईं असगर अली शाह, जीअं साईं गज़नफर शाह ॻाल्हि कढी त धारे जा ॿाहिरि अलॻि हिकिड़ा पर्स आहिनि पिया, महर सरदारनि जे अचण सां पीपल्स पार्टी जॉइन करण सां नाख़ुशि लॻनि था पिया।
छा सम्झो था दारेचा ॿाहिरि ईंदड़ इलेक्शन में पीपल्स पार्टी जे साम्हूं वेहंदा कंहिं ॿिए प्लेटफॉर्म तां या आज़ाद हैसियत सां या पंहिंजो पंहिंजो पीपल्स पार्टी जे हुकुम खे ओबे कंदा? छा था सम्झो था सियासी हवाले सां? माज़ी त ईअं ॿुधाए थो त दारेजा ॿाहिरि जमीयत उलमा इस्लाम में शामिल थी 2018 में मार सरदार राजा खान पीपल्स पार्टी में हुया, उनजे मुक़ाबले में बीह रहिया ऐं हालांकि मार बिरादरान जेके हुया सरदार राजा खान 34,000 वोट खया ऐं सरदार अली मोहम्मद खान जेको सूबाई असेंबली ते बि बीठल हो उनखे तक़रीबन 9,500 वोट मिलिया। उहो बि मार ग्रुप जा वोट हुया। माना मार ग्रुप जेको आहे 34,000 अली नवाज़ खान वोट खया पीपल्स पार्टी टिकट ते, 9,000 अली मोहम्मद खान वोट खया सूबाई असेंबली ते। त 9 ऐं 34 जेकॾहिं तव्हां मिलायो था त 45,000 जे क़रीब जेको आहे सरदार राजा खान जा वोट थियनि था। ऐं इन खां पोइ जेकॾहिं मां अञा थोरो ईअं बि चवां त GDA जे सरदार अलीगोर ख़ान सां राजा खान खानपुर में बि जेको आहे नॉमिनेशन पेपर भरियो जेके तक़रीबन 12,000 वोट खया। त GDA जो वोट जेको राजा खान खे मिलण जे बजाए उहो JUI जे उम्मीदवार सैफुल्ला दारेजा खे वोट मिलिया। तंहिं करे इहे हिन वक़्तु उहो तज़ाद बि न रहंदो ऐं छो जो मार ॿाहिरि सभु हिकु आहिनि, मोहम्मद भाई ख़ान, अलीगोर ख़ान, राजा ख़ान ऐं अहमद अली ख़ान, इहे सभु हिकु आहिनि। तंहिं करे उन्हनि जो जेतिरो बि असरु रसूख़ आहे पीपल्स पार्टी जे कैंडिडेट खे उहो वोट मिलंदो ऐं ऑलरेडी पीपल्स पार्टी जो वोट आहे जेके हक़ीक़त आहे ऐं उहो वोट बि मिलंदो। ऐं माण्हुनि खे इहो बि यकीन आहे त मार सरदार जेकॾहिं पावर में ईंदा ऐं पावर जो हिसो हूंदा त इहे जेके डेवलपमेंट अॻ में जेके अध में रहियल आहिनि उहे मुकमल थींदा। ऐं मार सरदार माण्हुनि खे रोज़गार ॾिनो। जीअं म्यूनसिपल कमेटी घोटकी में मार सरदार राजा खान 368 माण्हू खे रोज़गार ॾिनो ऐं धारे जे बाइन जी महिरबानी सां उहे बेरोज़गार थी विया। घोटकी जी इलेक्शन में माण्हुनि सां तासुब इंतकामी कार्रवाई कंदे जेके पुलिस स्टेशन सां शॉपिंग सेंटर उनखे ताला लॻारायूं, उन्हनि माण्हुनि खे जेको आहे बेरोज़गार कयूं। ऐं अहिड़े नमूने ते उन जूं इंतकामी कार्रवायूं आहिनि जेके मार सरदारनि जा सपोर्टर रहिया उन्हनि सां जेको धारे जे इंतकामी कार्रवाई उन इंतकामी कार्रवाई जो हाणे जेको रिएक्शन ईंदो हिन इलेक्शन जी सूरत में उहो बि मारनि खे सपोर्ट मिलंदी ऐं धारे जा जेकॾहिं पीपल्स पार्टी सां न रहिया ऐं पीपल्स पार्टी खां ॿाहिरि निकिरी विया त हीअ माण्हुनि जे इन जेको वोट जो जज़्बो आहे जेको माण्हुनि खे हिन बेरोज़गार कयो आहे धारे जे, उहो वॾो हिकिड़ो जज़्बो ॾिसण जहिड़ो हूंदो। अच्छा शाह साहब, साईं गज़नफर शाह महर सरदार बि पीपल्स पार्टी में अची विया। धारे जा ॿाहिरनि खे ॾिसिजे थो पियो त छा था कनि, अलॻि अलॻि बीहनि था, छा था कनि। हाणे असांजी मतिलबु पीपल्स पार्टी मुखालफ़त में हिकिड़े बीहे थो वञे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मीर इफ़्तिख़ार अहमद ख़ान लुंड ऐं वाज़े तौर ते जमीयत उलमा इस्लाम। छा था सम्झो इहा सीट एडजस्टमेंट कंदा पाण में या इहो मैदान मारींदा? साहब असल जेके हक़ीक़तूं आहिनि चवंदा आहिनि त ज़रदारी साहब जी जेका सियासत आहे उन ते PhD जेके माण्हू कनि था उहे बि नाकाम थी विया आहिनि। हाणे खोड़ सारियूं धुरियूं जेके आहिनि मुख़्तलिफ़ अंदाज़ सां हिन जी सियासत खे ॾिसनि पियूं। हिकु पासे कुझु माण्हुनि जो इहो बि रायो आहे, कुझु दानिश्वरनि जो इहो बि चवणु आहे त तोड़े जो जेके सीटूं आहिनि क़ौमी असेंबली ते टिकट पंहिंजे अलीगोर ख़ान महर खे मिले पई ऐं PS21 ते जेकॾहिं राजा खान खे इहा टिकट मिले थी सरदार अली नवाज़ ख़ान खे, तोड़े जो हुनजी पोज़ीशन मज़बूत आहे। तंहिं हूंदे बि चवनि था